इहो ई मुंहिंजो सोण वली जॾहिं बीबी फातिमा सां शादी पियो करे हज़रत अली साईं जो निकाह पियो थिए अल्लाह जे रसूल करीम फरमायो अली तुझे निकाह जो वकील भी मां अली तुझे निकाह में न्याणी भी तोखे मां मोहम्मद थो ॾियां हज़ारे साहबा वेठा आहिनि जेके तोखे वणनि उहे ॿुधाए त मां तुझे निकाह जा शाहिद गवाह कया यारो तू असांजी शादी थी हिकु वकील ब शाहिद हज़रत अली दो फरमाए या रसूल अल्लाह मुंहिंजी दिल थी चाहे त बीबी फातिमा जी न शादीअ में साईं मुंहिंजा जेके गवाह बणजल मां अलीअ जे शादीअ जे निकाह जा गवाह उहे ब यार वठी वञो जिन मूंखे सलाह ॾिनी त अली निकाह करे त बीबी फातिमा सां कजाए अली उहे कहिड़ा गवाह आहिनि साईं हिकु अबू बकर साईं ॿियो उमर साईं तोखे नथा वणनि पर अली खे वणनि था तॾहिं मां चवंदो आहियां असां सिद्दीकी असां फारूकी असां ओस्मानी हथ मथे करे चओ असां हैदरी असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे हुन जे मुंहं में लख लानत हुजे ए सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी को मोती वठी वन कमी गई नंबर पहिरों जुमलो दिल जी पट्टी ते लिखी छॾिया ही जुमला मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह भी चवंदो अरे अबू बकर सिद्दीक जो दुश्मन न थी जाए जे अबू बकर जो दुश्मन थींदे त पोइ अल्लाह तोखो मदीने वारे साईं जो साओ रोज़ो खसे छॾींदे मां अॻे साल हज ते वियो 40 लख हाजी असां सां गॾु हा के अहिड़ा बदबख्त भी असां सां गॾु हज में हुया जिन असां सां गॾु हज भी पढ़ियो मदीने में रहिया भी पर 10 ॾींहं असां मदीने में रहियासीं नबी जे रोज़े ते न विया नबी जे रोज़े ते न विया अरे तव्हांजो हज कहिड़ो थींदो साईं जे रोज़े ते नथा हलो ते इते ॿ यार सुता पिया आहिनि इहे असांखे नथा वणनि असां छो वञूं सलाह मां चम खुदा तव्हांजो हज ई क़बूल न कंदो अल्लाह अकबर कबीरा हालांकि मदीने वाले साईं जे रोज़े में जेके यार सुता पिया आहिनि उहे जीअरे जन्नत में सुता पिया आहिनि सुभान अल्लाह डरिया मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नह पाण फरमायो मुंहिंजो साओ रोज़ो ऐं मिंबर जो विचो हे रियाज़ुल जन्नत जो टुकड़ो जे इते नमाज पढ़ी ॼण जीअरे जन्नत में नमाज पढ़ी आहे जेको सुभान अल्लाह चवे अल्लाह करियो साओ रोज़ो ॾिसी अचे ही पखो हले तो सैयद हबीबुल्लाह शाह के हवा लगे थी पर इन पखे जी हवा स्टेज ते मूंसां गॾी अछी ॾाढ़ी वारा बुज़ुर्ग वेठा आहिनि हेॾो भाऊ असांजो दोस्त मोहरम अली मितलो सां वेठो आहे इन्हनि खे बि हवा लगे थी असांजो अक़ीदो आहे नबी साईं जे रोज़े ते कलाक 70,000 मलाइक सुबह जो अचन था सिजल थे ताईं सलाम था पढ़न वरी सिजल तो वरी 70,000 मलाइक ॿिया था अचन सुबह जी आज़ान ताईं सलाम था पढ़न जेके हिकु दफ़ो अचन था वरी क़यामत ते उन्हनि खे वारो नथो मिले अरे इन साए रोज़े ते 12 इमामन सलाम पढ़िया हसन हुसैन सलाम पढ़िया पखी भी कबूतर भी सलाम था पढ़न फरिश्ता भी पढ़न था जेके हिकु दफ़ो पढ़न था वरी क़यामत ते उन्हनि खे वारो नथो मिले आसे मदीने जा जिन्न भी पढ़न था इंसान भी पढ़न था हे सैयद जे हथ में कुरान आ रब तो फरमा 22 सिपारे में इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी इन साए रोज़े ते सॼी कायनात दरूद सलाम पढ़े पर मां कायनात जो रब भी पढ़ंदो आहियां पोइ जीअं हिन पखे जी हवा सैयद हबीबुल्लाह शाह सां गॾु ॿियनि खे लॻे थी त नबी जे साए रोज़े ते 24 कलाक अल्लाह जे रहमत जी आवाज़ जीअं महबूब मुस्तफ़ा खे लॻे थी त सोणे जे भाकुर में अबू बकर उमर सुता पिया आहिनि उन्हनि खे बि लॻे थी नारे तकबीर ताज अदब खत्म नबूवत शान सहाबा शान अहल बैत मां साईं खे दुआ थो कयां अल्लाह कंदो शहीद अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारा हणंदो तव्हांजे इलाइक़े वारी जमात खे जन्नत में वठी वेंदो आमीन कर त सैयद जी दुआ लगे सहाबा जो अहल बैत सां प्यारा अहल बैत जो सहाबा सां प्यारा अच त इन प्यार जी बि झलक ॿुधायां अबू बकर सिद्दीक साईं रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं खिलाफत ते वेठा जागो था जे गर्मी घणी थी वई आहे त दुआ घुरा या 2 मिनट हलो
अबू बकर सिद्दीक साईं जने खिलाफत दे वेठा हजरत खालिद बिन वलीद जंगियूं कयूं फरमाइंदा यमन जे मुल्क जे परियों निकरी वियो गनीमत जो माल आयो पैसा भी आया हिकड़ी बादशाह जी चादर आई अबू बकर सिद्दीक साईं दे गनीमत दे माल दे सिद्दीक साईं मदीने में माल विरायो बादशाह जी चादर खूबसूरत वडी महंगी चादर साहबा दिसन था त सोनो अली ओ सोनो अबू बकर या चादर केखे तो तोहफे में दे अबू बकर साईं हेडे भी न्यारो पाण फरमायो सोना अली जी साईं पंजे शहजादे के द वठिया केर तो चवे अबू बकर केखे तो चवे अली साईं त केर वठिया शहजाद वठिया माना इमाम हुसैन के साहब वेठान जिन लड़ाई कई मुजाहिद वेठान इमाम हुसैन उन जंग में वयो भी कोन हो शहजादो वेठो या तक के अबू बकर सिद्दीक तो ते मदीने दी मस्जिद नबी में सहाबियो ये चादर आई या गनीमत जे माल में तवा सब राजी आयो मां अबू बकर जी दिल थी चाहे जन्नत जे शहजादे इमाम हुसैन के तोहफे में दिया यो प्यारा हालांकि उन वक्त 11 लाख मुरब्बा मील जो हाकिम अबू बकर सिद्दीक का पुट भी अथस अब्दुर्रहमान के नथो दे चादर तमा बादशाह मा पाजे पुट के दिया ना अबू बकर तो ते उन जवान के नींद नो मोहम्मद कुलन ते खड़ी मदीने जी घिटन में घुमाई वरी हजरत उमर साईं जो जमानो आयो हजरत उमर साईं जे जमाने में गनीमत जे माल में वरी शहजादियूं आयूं बादशाह जूं न्याणियूं आयूं खूबसूरत छोकरियूं पैसा भी आया गनीमत जे माल जा हजरत उमर साईं भी माल विराए पयो हजरत उमर साईं रज़ी अल्लाह तआला अन्हु विराईंदड़ सहाबी के जो खबरदार हर साहबिया के 500 दिरहम दी जाए पर जने अली जा शहजादा हसन हुसैन अचन तो उन्हनि के 500 न दी जाए उन्हनि के 1000 दिरहम दी जाए ये सोने उमर जो जमानो त पुट तो चवे बाबा 22 लाख मुरब्बा मील जो हाकिम वजीर आजम अमीरुल मोमिनीन तू आ मां तुझो पुट शहजादो आ बाबा इंसाफ करना मुखे देना 1000 दिरहम मां बादशाह जो पुटा हजरत उमर साईं तो चवे अब्दुल्ला नाले पुट के पुट हिनन सा रीस न कंदो कर तुझे हसन हुसैन जे नाने जेड़ो तुझो नानो न थी हसन हुसैन जी नानी अम्मा खदीजतुल कुबरा जेड़ी तुझी नानी न थींदी हसन हुसैन जी अम्मा फातिमा जेड़ी तुझी अम्मा न थींदी पुट हे शहजादा मां उमर के डाढा प्यारा थी मां के डाढा प्यारा थी असां जी शहजादी दुनिया जी आहे जन्नत जा शहजादा थी शहजादन जूं न्याणियूं शहजादन के निकाह में डिबियों ओ सोना अली जी साईं पांजा शहजादा वठिया हसन हुसैन आया मुझो सोनो उमर तो फरमाए अली इन्हनि जो निकाह पढ़ा एक उम्मे कज़मानू छोकरी बादशाह जी धी खूबसूरत इमाम हसन के दे निकाह में भी उम्मे शेरबानू गनीमत जे माल में आया सोनी छोकरिया शादी में निकाह में सोने हुसैन के दे हजरत अली निकाह भी तू पढ़ाए हेरे तक जाए अली साईं के पांजो यार उमर केडो प्यारो आ अली जा लफ्ज बुध ईमान ताजो थी वेंदई चे तो अमीरुल मोमिनीन फारूक आजम मां मदीने में जुमे नमाज तुझे कढ पढ़दो आ फजर जोर असर मगरिब इशा 5 वक्त नमाज मदीने जी मस्जिद नबी में तुझे कढ पढ़दो आ सोना मुझी दिल थी चाहे त तू मुझो अमीरुल मोमिनीन आ त मुझे पुट हसन हुसैन जा निकाह भी तू पाण पढ़ा नारे तकबीर गली गली नगर नगर उमर 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 चमन चमन गली गली अली 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 नारे तकबीर शुहदा करबला जिंदाबाद शुहदा करबला जो नारो लगो आखिर में कुछ करबला ते भी अचा तो चो सुभान अल्लाह आवाज सोने उमर जे नाले में अखर घणा पता गलायो घणा 4 न ये 4 इन करे तो चवे छो त चैन जो नौकर तरी इश्क में निकरियो 4 बाकी उमर जे नाले में अखर
केड़ा केड़ा आइन मीम रा उमर जे लफ्ज में ही वाह जो इशारो उलमा किताबन में लिखंदा त उमर जो आइन तो चवे त उमर तू पाण ना आयो उमर जो आइन जो मीम टियो रा उमर जो आइन तो चवे त उमर तुजी चूंड मुर्शिद अली कया उमर तुजो इंतखाब अली कयो साईं अली कीअं चूंड कई किताब लिखंदा त हज़रत अली साईं जी हिकड़ी न्याणीअ जो नालो जेका बीबी फातिमा जे पेट मोजाई जंहिंजो नालो उम्मे कलसूम जेका इमाम हसन हुसैन जी सकी भेण आहे सुभान अल्लाह हसन हुसैन भेण आहे हज़रत उमर साईं जने इहा हदीस ॿुधी नबी साईं जी ज़ुबान मां त क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह वटि कंहिंखे बि हसब नसब कम न ईंदो अल्लाह वटि कंहिंखे कंहिंजो हसब नसब न छॾाईंदो इल्ला नसबी मगर मदीने वारो साईं तो चए जेकॾहिं मुंहिंजे खानदान सां को रिश्तो हूंदो मन कुझु न कुझु शफ़ात मिली पवंदी ॿियनि जा हसब नसब न छॾाईंदा जॾहिं नबी साईं इहा हदीस बयान कई त सोणो उमर रोई वेठो हज़रत अली दे नापो के ओ मुझा सोना अली मां उमर के आखिरत जो डाडो भव तो ते अल्लाह साईं वट मुझो हिसाब किताब थे मता मां उमर अल्लाह वट हिसाब किताब न दई सगा सोना उमर सोना अली मुझी दिल थी चाहे त तो वट न्याणी वेठी आ उम्मे कलसूम या निकाह में मां उमर साईं के दे त तुझे घर सां रिश्तो कया या उम्मे कलसूम बीबी फातिमा जी न्याणिया बीबी फातिमा मिठे मोहम्मद जी न्याणिया पो मां तांजे रिश्तेदारी जे करे मन अल्लाह वट नबी साईं जी मां मुर्स थींदो मास हुजूर साईं जी पोटरी थी डोटरी थींदी छो त न्याणी मुस्तफा जे न्याणी जी न्याणिया मन मुंहिंजी घरवारी थे या उम्मे कलसूम मां उमर के क़यामत दी अल्लाह वट सिफारिश करे जन्नत त वठी ॾींदी अल्लाह जो खौफ हज़रत उमर तो जे मुखे शादी जो कोई शौक न हो माके गंज घर वारियों पर अली साईं सां शादी जो रिश्तो इन करे जोड़ियो मन अली जी न्याणी बीबी फातिमा जी न्याणी आ क़यामत दी हुजूर साईं जी हदीस आ त मुंहिंजो रिश्तेदारी कुछ न कुछ सिफारिश कंदी मन अल्लाह वट सिफारिश करे खुदा जो खौफ त सोने उमर के हज़रत अली तो जे मां चूंड करे पांजी न्याणी उमर के ॾिनी आ अरे केॾो पाण में प्यार तन अली त मुझे उमर जो सोरो थी सुभान अल्लाह दा अली उमर के तो ॻाल्हाए जेको अली साईं जो ॼाटो आ उन इमाम हुसैन साईं हाय जो रिश्तो त ॾिस इमाम हुसैन हसन अली साईं जा साला थी उमर साईं जा साला थी उमर साईं जा साला थी ऐं उमर जो मीम तो चवे उमर तू पाण ना आयो आ तुझो इंतखाब मिठे मोहम्मद रसूलुल्लाह बैतुल्लाह जे गिलाफ के पकड़े कयो आ या अल्लाह बिनी मो हिकड़ो तडे या खत्ताब जो पुट उमर दे या हशाम जो पुट अमर दे रब फरमायो सोना दुआ तू गुरिया चूंड मां अर्श वारे रब पाण कया उमर जी दिल पाका मां रब सुबह दुआ गुरी थी उमर शाम जो मुरीद करे थो जाए अबू जहल जी दिल पलीता वो न थो जाए चूंड मां अल्लाह जिया तडे त हाजी इमदादुल्लाह चंदवा न जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गौस नबी तलकी न करे भला कलमो अबू जहल कीअं भरे जेके पाण करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सभई ऐं बारी बेपरवाह भी तू उमर में अखर उमर जो आई न तो चवे त उमर जी चूंड अली साईं तडे त पांजी न्याणी ॾिनई से निकाह में उमर जो मीम तो चवे त उमर जी चूंड मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों अखर कड़ो रा 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 रे उमर जी रा थी चवे त उमर तू पाण ना आयो आ दीन इस्लाम में तुजी चूंड रब्बुल आलमीन कया राम मुराद रब्बुल आलमीन के चूंड कई हाने जेको मजलिस में सोने उमर के गारियूं थो दे वो उमर के गारियूं न थो दे वो अल्लाह के तो गारियूं
तो नबी से छोड़ई जो तो माके उम्र दे नबी से जो अल्लाह बस सरदार थी पर जेके तोखे वणन वो चूंडे थी अल्लाह तो फरमा उम्र मां चूंडियो आ सजी दुनिया अल्लाह अकबर पंहिंजे यार जी जुदाई ते रोवंदी आ पर उम्र वो जवान आ जंहिंजी जुदाई ते मोहम्मद जो इस्लाम भी रोए पियो।